सवाल कयो आहे महर सिकंदर अली। वो तो चए त सीरप जे दौरान टुको अची वञे, रत निकिरे त रोज़े टुटी पवंदो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रोज़े जे दौरान सीरप करे सघिजे थी, यानी दाढ़ी खे ठाहे, मुछुनि खे ठाहे, या बगलनि जा वार कूड़े, या ज़ेर नाफ़ जा वार कूड़े त कूड़े सघिजनि था। इन में का बि कबाहत न आहे। ऐं उन जे दौरान जेकॾहिं टुको अची वञे, रत निकिरे त रत निकिरण सां बि रोज़े में को बि फ़र्क़ न पवंदो। जीअं सही बुखारी जे अंदरि हदीस मुबारक वा बयान कयो वियो आहे त वहतजम वहुव साइमुन। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े जी हालत में सिंगी हणाईंदा हुया। सिंगी यानी पंहिंजे जिस्म मां रत कढंदा आहिनि। इन मां मालूम थियो त जेकॾहिं रोज़े जे दौरान रत निकिरे थो त इन सां रोज़े में को बि फ़र्क़ न पवंदो।